अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आउया मारवी तहीन सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। वफाकी घरू वज़ीर शेख रशीद अहमद चयो आहे त गैरतमंद इतादी वज़ीर आज़म इमरान ख़ान सां गॾु आहिनि, जिन जे पेरनि में मेंदी लॻल हुई, उहे बि मुलाक़ात लाइ अची रहिया आहिनि। विकिरो थियल माण्हू आवाम में ख्वार थींदा, अंपायर पाकिस्तान सां गॾु ऐं अफ़रा तफ़री नथा चाहिनि। मौलाना फज़ल रहमान पाण खे मुलाजिद सम्झी रहियो आहे ऐं चई रहियो आहे त लट्ठू तेल में पुसाए रखियूं आहिनि। 23 मार्च खां 30 मार्च वारो हफ़्तो ज़ोरदार ऐं जुड़ो कराटो जो हूंदो। मामला कंट्रोल खां ॿाहिरि निकिता त दमादम मस्त कलंदर थींदो। तहरीक इंसाफ जे इतादी ऐं मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शुजात हुसैन हुकूमत पोज़ीशन खे जलसा मुलतवी करण जी अपील करे छॾी। चौधरी शुजात हुसैन चयो आहे त जलसा करण हुकूमत जो कमु न आहे। मुल्क जे आला मुफ़ाद में मार्च जे आख़िर में हुकूमत मुख़ालिफ़ ॾिण जारी थियल जलसा रद्द कया वञनि। संगीन मुआशी सूरतहाल ऐं मुल्क सियासी टकराव जी सट न सही सघंदो। धुरियूं कारकुननि खे टकराव जो दग न ॾेखारीनि। शिकस्त ऐं कामयाबी खे अना जो मसलो बणाइण खां सवाइ जवरी तरीक़े सां बेतमादी रिथ ते वोटिंग कराई वञे। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट हमले केस में सदर आरिफ अलवी समेत ॿिनि जवाबदारनि खे बरी करे छॾियो। दहशतगर्दी टोड़ अदालत पार्लियामेंट हमले केस में वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं PTI अॻुवाणनि जी बरियत वारियुनि दरख़्वास्तनि ते बाबति फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सदर आरिफ अलवी, शाह महमूद कुरैशी, परवेज़ खटक, असद उमर, शफ़क़त महमूद, जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान समेत ॿिया जवाबदार पार्लियामेंट हमले केस मां बरी थी विया। PTI पारां फॉरेन फंडिंग केस में लगातार देर वारा हरबा। PTI अकबर एस बाबर के केस खां धार करण जी दरख़्वास्त ॾेई छॾी। वकील अहमद हसन चयो आहे त अकबर एस बाबर ते ख़दशा आहिनि। PTI चाहे थी त अकबर एस बाबर के केस में शामिल न कयो वञे। इलेक्शन कमीशन PTI जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। नवाज़ लीग अॻुवाण मरियम औरंगज़ेब चयो आहे त PTI 2008 खां 2013 ताईं फॉरेन फंडिंग में मनी लॉन्ड्रिंग कई। PTI पारां ॿिनि खां हिसाब घुरनि था पर पाण हिसाब ॾियण लाइ तयारु न आहिनि। फॉरेन फंडिंग केस में 75 ॿुधणियूं थी चुकियूं आहिनि। 7 वरी खां अदालतनि में पेश थी रहिया आहियूं। असांजा हथ साफ़ आहिनि। नवाज़ लीग पंहिंजे फंड्स जो हिसाब ॾेई चुकी आहे। वज़ीर आज़म बेतमादी रिथ सबब घबराइजी वियो आहे। पार्लियामेंट ते असरअंदाज थियण जी हर मुमकिन कोशिश कंदो। पीपल्स पार्टी अॻुवाण ख़ुर्शीद शाह चयो आहे त मुल्क में घरू वेड़ कराइण जी साज़िश सटींदड़ पार्लियामेंट में गड़बड़ करण जी कोशिश कई त खेनि आर्टिकल 6 भुगड़ो पवंदो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त इमरान ख़ान जी ना जाग्राफी दुरुस्त आहे। नई उर्दू बयाननि ऐं ऐलाननि सां वाज़े आहे त हुकूमत वटि अदद अक्सरियत न आहे। कुझु ॾींहं में इमरान ख़ान अॻूणो वज़ीर आज़म थी वेंदो। वज़ीर आज़म जिन सां मिलंदो हू उन्हनि इतादियुनि खे अॼुकल्ह सां प्यारींदो ऐं मिनथूं कंदो थो वठे। पोइ बि उहे चवनि था त सोची जवाब ॾींदासीं। पीपल्स पार्टी जी मरकज़ी नायब सदर शहरी रहमान चयो आहे त डी चौक ते मेंबरनि जो घेराव करण जो हुकूमती मनसूबो गैर आइनी आहे। हुकूमत खुलेआम फसाद जी ॻाल्हि करे रही आहे। सियासी जमातुनि जे कारकुननि में टकराव जी ज़िम्मेवार हुकूमत हूंदी। वाड़ाई में ही नाहिल मुल्क में लपेट पटण लाइ बि तयारु आहिनि। हुकूमत वटि नंबर पूरा आहिनि त बेतमादी रिथ खे पार्लियामेंट में चैलेंज करे।
आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो लाहौर जो दौरो। आर्टिलरी कोर में नमन तोहफ़नि जी शमूलियत वारी तकरीब में शिरकत। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त दुश्मन क़ुवतनि जी ग़लत मालूमात ऐं प्रोपोगेंडा क़ौमी यकजहतीअ लाइ ख़तरो आहे। मुस्तक़बिल जे मैदान जंग में चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ जदीद हथियार अणिटेर आहे। जदीद तोहफ़नि जी शमूलियत सां परे ताईं मार करण जी सलाहियत बहितर थींदी। सिपा सलार जो जदीद हथियारनि जी शमूलियत ते इत्मिनान जो इज़हार। ISP मूजिब आर्मी चीफ लाहौर यूनिवर्सिटी ऑफ मैनेजमेंट जो दौरो करे शागिर्दनि ऐं फैकल्टी मेंबरनि सां मुलाक़ात कई। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त OIC इजलास में मुदाख़लत थियण न ॾींदासीं। ऑपोज़िशन जा नंबर पूरा आहिनि त इस्लामाबाद में धिरनि जी कहिड़ी ज़रूरत आहे। ऑपोज़िशन जो मंशूर ऐं मंज़िल हिकु न आहे। बेतमादी रिथ में का बि रंडक न विधी वेंदी। आईनी ऐं क़ानूनी तरीक़े सां मुक़ाबिलो कयो वेंदो। वज़ीर आज़म कुझु ॻाल्हियूं क़ौम खे ॿुधाइण ऐं एतमाद में वठणु चाहे थो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद काका नबासी चयो आहे त मुल्क में एहतिसाब सां मज़ाक़ जारी आहे। बेतमादी रिथ जमा थियण बाद हथ ठोकी एहतिसाब जो अमल तेज़ कयो वियो आहे। चौधरी तनवीर खे हाणे छो गिरफ़्तार कयो पियो आहे। मेंबरनि खे गैर क़ानूनी नोटिस इंतकामी कार्रवाइयूं हुकूमत खे महांगियूं पवंदियूं। हुकूमत खे 10 लख माण्हुनि जी ज़रूरत नाहे। पार्लियामेंट में रुगो 172 मेंबर आणे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त तारीख़ में कंहिं हुकूमत नाकामियुनि जो मलफ़ो ऑपोज़िशन ते नाहे किरायो। दफ़े पकड़ी हुकूमत बचाइण वारी कोशिश हुननि जी भुल आहे। ॻाल्हियूं करणु सवलो ऐं हुकूमत हलाइण तमामु ॾुखियो कमु आहे। आवाम खे न नौकरियूं मिलियूं न ई वरी बेघर माण्हुनि खे घर मिलिया आहिनि। ही उहे माण्हू आहिनि जिन चयो हो त आबाद कंदसि पर IMF वटि न वेंदसि। सिंध हाई कोर्ट पारां क्रिमिनल रिपोर्ट रखंदड़ पुलिस ऑफिसरनि खे पोस्टिंग ॾियण ते IG सिंध मुश्ताक वर के छॾ। अदालत पारां सुप्रीम कोर्ट में जमा करायल सीनियरिटी लिस्ट 17 मार्च ते पेश करण जो हुकुम। ॿुधणी दौरान जस्टिस आफ्ताब कोरड़ IG सिंध खे चयो त तव्हां जा ऑफिसर ज़मीन ते कब्ज़ा करे रहिया आहिनि ऐं ग़रीबनि जा माल खाई रहिया आहिनि। छा ॾोहनि में मुलविस ऑफिसरनि खे फ्री हैंड ॾिनो वियो आहे। अदालत सुप्रीम कोर्ट में जमा करायल सीनियरिटी लिस्ट में 17 मार्च ते तलब करे वरती। जस्टिस आफ्ताब कोरड़ चयो त जेकॾहिं लिस्ट मूजिब तरफ़ियूं साबित थियूं त IG सिंध ते पर्दे जुर्म लागू कंदासीं।